वे पुट बीठो छो ही? वेहा कोन थो चाचा, शमीर जो हिकड़े तरफ़ डस पियो आहे, ओॾां थो वञा। पुट शमीर खे अगवा करण वारो सिजावल खान ही आहे। छा तू शमीर खे सिजावल खान जे चंबे मां आज़ाद कराए वेंदे? तव्हां भुलियल आहियो चाचा, शमीर खे अगवा करण वारो सिजावल खान न पर नवाब खान आहे। नवाब खान? छा रेस पंहिंजनि ई माण्हुनि खे अगवा कराए सघे थो? मां रेस ई वॾेरा आहिनि, इन्हनि जो पंहिंजो माण्हू को बि कोन हूंदो आहे। हू पंहिंजो उनखे सम्झंदा जेको हुननि खे फ़ाइदा ॾे। जेको बि हुननि जे ख़िलाफ़ बीहंदो आहे न, वॾे में वॾो दुश्मन हुननि जो उहो हूंदो आहे। पोइ भली सॻो खणी हुननि जो फाई हुजे। तव्हां सही था चओ चाचा। मूंसा मूंखे ॻाल्हि अञा ताईं सम्झ में नथी अचे। शमीर रेस नवाब खान जो छा बिगाड़ियो आहे जो रेस नवाब खान शमीर खे अगवा करायो आहे? चाचा, नवाब खान अजायो शक में मुब्तला थी वियो आहे। हू सम्झे थो त उन जी चोरीअ में शमीर जा हथ आहिनि। जेकॾहिं शमीर जा हथ चोरीअ में न आहिनि त पोइ हू चोरनि खे सुञाणे ज़रूर थो। अदा वीचारो सॼो ॾींहुं माल जे पोयां आहे, उनखे चोर ऐं चोरीअ जी कहिड़ी ख़बर? राणी, मां कूड़ न हणंदुसि। हिन महिल जेका शमीर खे सज़ा मिली आहे उहा मुंहिंजे करे मिली आहे, ऐं हिन महिल शमीर मुंहिंजे गॾिजण जी सज़ा पियो लोड़े। पुट हाणे तूं छा थो सम्झ? नवाब खान जे चंबे मां शमीर खे आज़ाद कराए वेंदे? मां कोशिश करे थो वठां चाचा, रही सघे अलाह ईमान ॾींदो, पर जे हू इनकार करे थो त पोइ ॿियो को रस्तो इख्तियार कंदासीं। पुट मालिक भलाई कर, जेतिरो जल्द थी सघई मुंहिंजे पुट शमीर खे आज़ाद कर।